नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में ख़बर ॾींदा हलूं त खैबर लॻ ख़ासख़ेली वाटर ڀرسان مولانا صبغت جوڳي जे मदरसہ جامعیہ حسنين जो افتتاح करण बाद जलसे खे ख़सूसी ख़िताब कंदे जमियत उलमा इस्लाम सिंध जे जनरल सेक्रेटरी अलामा राशिद महमूद सूमरो चयो आहे त मस्जिदूं अल्लाह जा घर आहिनि। मदरसा मदीने जी मीर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घर आहिनि। मस्जिदनि मदरसनि खे आबाद करण वारा अल्लाह ऐं हुन जे रसूल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा महिमान आहिनि। लाड़काणे वारे जलसे में सरकारी वसीला ऐं मशीनरी इस्तेमाल न थी आहे, बल्कि कारकुननि पंहिंजे पैसे मां साबित कयो आहे त असां सिंध दुश्मन कुवतनि खे रद्द कयूं था ऐं ग़ुलाम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जा वारिस आहियूं। ईंदड़ हुकूमत इंशाअल्लाह हक़ सच जी आलमनि बुज़ुर्गनि जी हूंदी। मस्जिदों अल्लाह जा घर है, मदरसा जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेहमाननि जा घर है। जे मस्जिद चारही अल्लाह हुन जे लाइ जन्नत में घर चुठारा है। क़यामत जे सुबह ताईं इंशाअल्लाह मस्जिदूं इन्हीं शाद ऐं आबाद इन्हीं माण्हुनि जे महफ़िलनि सां पुररौनक रहंदियूं इंशाअल्लाह। मदरसनि मां अल्लाह अल्लाह जा क़ाल अल्लाह ऐं क़ाल रसूल जो सदाऊं बुलंद थींदियूं रहंदियूं इंशाअल्लाह। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।